जैकमाबाद ज़िले में तेज़ बरसातुनि तबाही मचाए छॾी आहे। डिप्टी कमिश्नर मोहम्मद यूसुफ शेख मुताबिक़ तेज़ बरसातुनि सबबि ज़िले जैकमाबाद में 47,500 घर मुतासिर थिया आहिनि, जॾहिं त ज़िले में हिन वक़्त ताईं 9 ॼणा फ़ौत ऐं 96 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि ऐं 1,28,000 माण्हू मुतासिर थिया आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर हाशिम ब्रोही मूजिबि डिप्टी कमिश्नर ॿुधायो त ज़िले जैकमाबाद में रिलीफ कैंपुनि में वेठल बरसात मुतासिरनि जो अंग तक़रीबन 31,000 जे लॻभॻि आहे ऐं रोज़ानो जे बुनियाद ते माण्हुनि जो वॾो अंग वधंदो वञे थो। ज़िले में 86 जानवर मरी विया आहिनि ऐं सर्वे लाइ स्टॉक डिपार्टमेंट जे ज़िम्मेवारनि खे अंग अखर गॾु करण लाइ चयो वियो आहे। उन हवाले सां डिप्टी कमिश्नर जैकमाबाद मोहम्मद यूसुफ शेख पारां ज़िले जे 3 तालुक़नि में कमेटी क़ाइमु कई वई आहे। कमेटी जो चेयरमैन असिस्टेंट कमिश्नर खे मुक़ररु कयो वियो आहे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।